अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे कोट लखपत जो कैदी भाङो ॿियो, जेल डायरी। लेखक रसूल बख्श पलीजो। किस्त 41 26/10/1982 ईस्वी रात। टाइम हफ़्तेवार रिसाले में जिमी कार्टर अमेरिका जे अॻूणे सदर जी लिखियल आतम कहाणीअ जा ईरान सां वास्तो रखंदड़ के हिसा पढ़ी रखिया अथमि। मालूम थियो त पाण खे दाना बीना ऐं हाज़िर नाज़िर सॾाईंदड़ साम्राज हरू भरू एॾो दाना बीना ऐं हाज़िर नाज़िर कोन्हे, न की वरी को एॾो हर शइ ते क़ादिरी आहे। टाइम ऐं ॿियूं मक़ज़नूं जोए साहब जो मोकिलियल नाविल वग़ैरह अॼु वॾी टिंडसरी खां पोइ मिलिया आहिनि। अरब वारा ॿिए सामान सां गॾु वठी तकड़ में शहर छॾे आया हुआ। परवेज़ मलिक आर्तवार ॾींहुं डिप्टी सुप्रीडेंट खे ॾेई वियो। डिप्टीअ ॿियो सामान ॾियारे मोकिलियो, बाक़ी किताब ऐं मुंहिंजी घड़ी जेका अञा गर्दिश मां कान निकिती आहे जे बदिले मिलियल परवेज़ जी घड़ी रखी छॾियईं। मूं सभु सामान मोटाए मोकिलियो। पहिरियां ई रिसाला, किताब ऐं घड़ी, पोइ ॿियो सामान। मुश्ताक वाण आयो, चए सुप्रीडेंट खां पुछी मोकिलींदासीं। गच देरि वेठो रहियो इख़लाक़नि। अॼु बि किताब कोन आया। लाचार सुप्रीडेंट खे लिखियुमि। लिखण जा ख़राब नतीजा बि निकिरी सघनि था। ॻाल्हि कानूनी रूप वठी आईंदह लाइ बि हचा थी सघे थी। बहरहाल टपण मिलिया। कंजूसी करियो ऐं सिहत जे करे बि आहिस्ते आहिस्ते पियो पढ़ां। वॾो अरसो थी वियो आहे इन क़िस्म जे मुताले खे। माण्हूअ खे ॿाड़ थियो लॻे। टीवी कान्हे, मिस्त्री कोन्हे, अख़बार अॼु कान मिली, लाखो गिरफ़्तार थियो। गोलमेज़ कॉन्फ्रेंस बाबति बयानबाज़ी चालू आहे। जमात चए थी स्टंट आहे, पागारो चए थो कान्हे। ख़याली वजूद रखंदड़ निज़ाम इस्लाम पार्टी गोलमेज़ कॉन्फ्रेंस में शिरकत जे फ़ैसिले जो ऐलान फरमायो आहे ऐं पंहिंजूं लियाक़तूं बि ॼाणायूं आहिनि। नूरानीअ जी नियत उहा थी ॾिसे त कॉन्फ्रेंस में एतिरियूं हवाई पार्टियूं शामिलु करियां जो MRD खे वेहण लाइ जाइ मस मस मिले ऐं ॻाल्हाइण जे वारे लाइ पई सिके। बहरहाल हेॾां बि सभु सदा तोरा अची कठा थिया आहिनि। लतरनि ऐं चकरनि जो मुक़ाबिलो आहे। जनाब जतोई साहब सख़्तु तक़रीर कई आहे। पागारो साहब ख़ुशख़बरियुनि जे ज़माने अचण जूं ख़ुशख़बरियूं पियो ॾिए। बहरहाल जूअं जे रफ़्तार सां ई सही जमहूरियत दुश्मन टोलनि जूं पाड़ूं खाॼी रहियूं आहिनि। जीअं वक़्तु गुज़रंदो वञे तीअं माण्हू वञनि गॾु थींदा, मचंदा, मुड़ुस थींदा। मुमकिन आहे त नक जी ॾाढाई करे चुटिया पिया हुजनि। साल 2-3, पर जेतिरो वधीक चुटंदा ओतिरो हाकिम तबक़नि ऐं साम्राज जे मफ़ादनि खे नुक़सानु रसाईंदा। छो त इलेक्शन ऐं इक़्तिदार जी तब्दीलीअ खां पोइ इक़्तिदार में आयल टोला पंहिंजे दस्तूरी फुरलुट ऐं मार धाड़ में लॻी वेंदा। जमहूरियत बमूरियत ऐं अवाम, आइन ऐं क़ौमी हक़ ऐं आज़ादियूं वग़ैरह ॻाल्हियूं बि कंहिंखे यादि कोन हूंदियूं। पर जे ही चिचड़ थियो चोटिया पिया हूंदा त पोइ उहे ॻाल्हियूं पियूं हलंदियूं ऐं वेंदियूं पंहिंजा पेर पुख़्ता कंदियूं। तांजो उहे अवाम जे दिलुनि ऐं ज़हननि में घर करे हिकिड़ी मादी क़ुवत बणिजी वेंदियूं ऐं इक़्तिदार वारनि तोड़े इक़्तिदार खां महरूम हाकिम तबिके जे टोलनि लाइ ॻिचीअ जो गटु बणिजी पवंदियूं। अवाम जूं ॻाल्हियूं अवाम दुश्मननि जी ॻाल्हियुनि खे मारे वेंदियूं। खेनि घुर्बल प्रोग्राम, नारा, तक़रीरूं, दलील, जिदोजहद जा तरीक़ा तयारु थी मिली वेंदा। हेसि ताईं औरतुनि खे जनम क़ैद ॾियण वारी ॻाल्हि मार खाई वई आहे। सस्ते इंसाफ़ जे नाले ऐं आला अदालतुनि जा रहियल खोयल अख़्तियार ख़तमु करे मुल्क ठुड़कू टकिरियल मुलनि मार्फत भेलण जी ॻाल्हि मार खाई वई आहे। फ़ौज खे इक़्तिदार में आइनी हिसो ॾियण वारी ॻाल्हि मार खाई वई आहे। फ़ौज जी मुल्क बचाइण वारी ॻाल्हि मार खाई वई आहे। कई ॿियूं ॻाल्हियूं जेके ठाहियो तयारु कयो कंहिं ॾींहं लाइ रखियो वेठा हुआ से कढी मैदान में आणियूं ऐं माराइणियूं पियूं अथनि। अञा ॻाल्हि किथे? साल ॿिनि खां पोइ त रुजत परस ॻाल्हियुनि खे केरु ॿुधण लाइ बि तयारु कोन थींदो। अवाम पंहिंजनि ॻाल्हियुनि जा कात कुहाड़ा खणियो उन्हनि लाइ संभरियो तयारु थियो वेठा हूंदा। दुश्मन ॻाल्हि आई न आहे, संदसि सिसी लथी न आहे। कंहिं माण्हूअ या तबिके जूं ॻाल्हियूं माण्हुनि हथां मात खाई वञनि त पोइ संदसि जीअण कहिड़ो? अॼु शाम जो कुझु पढ़ियमि वेठे त ॿार फथ फथ थी। ॿाहिरि निकिरी ॾिसां त ॿ हमरा कंहिं शइ खे पिया झलीनि पर फॿनि कोन पिया। ॿई नंबरदार। अबा ख़ैर? चए टाइगर खे था झलियूं। ख़ैर? चए साणसि प्यार था करियूं। अॻे असां वटि ईंदो हो पाणे, हाणे अचे नथो, सो झलियूंसि था। मूं चयो बाबा टाइगर आहे बादशाह माण्हू, कंहिं महिल कहिड़नि पूरनि में कंहिं महिल कहिड़नि में।
उनखे झलींदा न वञो। ॿियो त कुझु भाड़ी बि आहे, डिॼे थो त अलाए केॾां था खणियो वञनि। टाइगर डोड़ करे अंदरि कबट में लिकी वेही रहियो, ॾकियो पिए। साणसि घणियूं ॻाल्हियूं कयूंसीं पर निकिरे ई न। खीर बीर ॾेखारियोसींसि त बि कीन निकितो। आख़िर ज़फ़र ज़ोरीअ कढियुसि त डोड़ी वण ते चढ़ी वञी वेही रहियो। मूं घणो ई सम्झायुसि पर न लथो। आख़िर कलाक ॿिनि खां पोइ मस मस पाण ई लथो। सुबुह जो को माण्हू हिकिड़ी चिठी ॾेई वियुमि बी क्लास मां। हिकिड़े सियासी क़ैदीअ लिखी हुई। चिठी उर्दूअ में हुई। मोहतरम क़िबला पलीजो साहब, आदाब। मुहर्रम जो मुबारक महीनो आहे। मूंखे मालूम आहे त तव्हां हिन मुल्क जा मायानाज़ कानूनदान, सियासतदान, दानिश्वर ऐं तारीख़ जा ॼाणू आहियो। मुंहिंजी दरख़्वास्त आहे त मूंखे ॿुधायो त करबला जो वाक़ियो सभ खां पहिरीं कंहिं लिखियो ऐं अॼु जेका शकिल असांजे साम्हूं आहे उन जी तस्दीक कहिड़े मुर्ख कई आहे ऐं असां वटि कहिड़ो सबूत आहे त हीउ वाक़ियो हू बहू ईअं आहे जीअं बयानु कयो वञे थो। कंहिं मूंखे ॿुधायो आहे त हीउ वाक़ियो सभ खां पहिरियों हिकिड़े यहूदी अटकल 400 साल अॻु लिखियो। उन खां अॻु जो को बि किताबु कोन्हे। अव्हांखे ॾिसण ऐं न्याज़ हासिल करण जी तमन्ना आहे, ख़ुदा ॼाणे कॾहिं पूरी थींदी। ख़ादिम। काला मंज़ूर मोहल वकील नज़रबंद, बहावल नगर पासे जे। चवाए मोकिलियो त तव्हां बि अलॻि रहणु पसंदि करियो था ऐं आउं बि अव्हांखे घटि माण्हू पसंदि अचनि था, उन करे अलॻि रहूं था। बाक़ी मुंहिंजी ख़्वाहिश आहे त अव्हांजी ख़िदमत करियां, जीअं हुकुम हुजे तीअं कजे। नक़द रक़म ॾियारे मोकिलियां या कैंटीन में अव्हांजे नाले जमो करायां। कंहिं बि शइ जी ज़रूरत हुजे त घुराए ॾिजे। मूं शुक्र अदाई चवाए मोकिली। कल्ह मुश्ताक वाण जेलर पुछियो, अव्हांजी ज़मींदारी घणी आहे? मूं चयो कुझु बि न, नेठि। मूं चयो एकड़ बि न, कारोबार, मिल्कियत? सॼो कारोबार ॿुधायोमांसि। चयोमांसि त जॾहिं बि जेल मां मोटंदो आहियां त सूर उहो हूंदो अथमि त कुर्सियूं बचार जेके आहिनि से माण्हुनि परपुट भञी छॾियूं हूंदियूं। जेसीं नयूं वठां या अमरा वठी ॾियनि तेसीं मुलाक़ातनि खे पर्छ ते विहण में तकलीफ़ थींदी, ख़ासि करे पतलूननि वारनि खे। असीं त आहियूं ई पर्छनि ते पलियल। तव्हां हेॾा वॾा वकील आहियो। वकील बराबरि चङो आहियां। पोइ सॼो फ़लसफ़ो वेही सम्झाइणो पियो। ॿई गिदड़ा मुठ में कोन ईंदा, या मिल्कियत वधाइबी या सलामत रखबी, या मयार ज़िंदगी बरक़रार रखिबो या वधाइबो, या माण्हुनि जी नौकिरी ॾिबी। अधु कलाक ॿुधी पोइ क्याड़ी खणंदो हलियो वियो। पक मूंखे चरियो सम्झी वियो। ओशा भट्ट यूपीअ जो लोकगीत पई ॻाए, घर घर आई घटा कारी कारी घटा। यूपी रुगो जागीरदारनि ऐं संदन हवारियुनि जो न आहे। उहो त मथियो साम्राज्य जी तहु आहे जेको 1000 साल मथसि ज़बरदस्तीअ चाढ़ियो वियो आहे। असुल यूपी त निहायत प्यारनि प्यारनि सादन सादन हारी माण्हुनि जो आहे। संदन गीतनि में बेपनाह सादगी, अज़ली ॾुख, प्यार, पछता जा सादा सादा गहरा गहरा जज़्बा आहिनि। यूपीअ जे मुसलमान जागीरदारनि जे नामनियाद मुसलमान तहज़ीब हिकिड़ो बेहूदो ॾेख आहे। असुल शइ त हिंदू तोड़े मुसलमान ॻोठाणनि जे सकाफ़त जा जमहूरी अंसर आहिनि। शुरूआती दौर जे फिल्मुनि में अक्सर बंगाली ऐं यूपी लोकगीतनि जूं धुनूं हूंदियूं हुयूं। मराठी, पंजाबी ऐं मद्रासी धुनूं पोइ राइज थियूं। क़दीम फिल्मुनि जे गाननि जूं के धुनूं यूपीअ जे अवामी राग जा हसीन नमूना आहिनि। अमां जी आंदल ख़ुराक खे ॾींहुं राति करियो लॻो पियो आहियां। मतां रखे रखे मूंखे विसरी वञे ऐं पछाड़ीअ जो जां खणी ॾिस त सियारी पई आहे। अॻे हमेशह ईअं थींदो आहे, पर अमां खे ॿुधायमि कोन। मुख़्तियार जो जवाबु कोन आयो आहे। संदसि अॻु लिखियलु ख़त मिलियो। लिखियो अथसि त हे सां मिलणु कोन थो थिए। हे मुंहिंजे शेरनि खे पढ़ी हिकिड़ो लतीफ़ जो शेर चवाए मोकिलियो। हे हैदर शाह शागिर्द अॻवान। अॼु पिणु जोड़ियमि जोड़ दोस्त पेही दर आयो। सुखनि अची ॾुखनि खे मुहकम ॾिनी मोड़। जा पर खटे खोड़ सा पर सूरनि सां थिए। मुख़्तियार लिखियो आहे त हैदर खे चवाए मोकिलियो त जेके शाह जा शेर पलीजे साहब लिखी मोकिलिया आहिनि तन मिठड़नि बैतनि जी माना मूंखे लिखी मोकिल। त लिखी मोकिलियाई। तर्जुमो सच पुछो त उस्ताद जेकी लतीफ़ साईं जा शेर लिखिया आहिनि तन में हिन पंहिंजी बेचैनी, अहसासनि, जज़्बनि, तड़प, लोच ऐं पंहिंजे मन जी पीड़ा खे समाए छॾियो आहे।
मुंहिंजी दिलि जी कैफ़ियत जो अंदाज़ो लतीफ़ साईंअ जे हिन बैत मां लॻाए सघो था। पोइ मथियूं शेर लिखियो अथसि। मुख़्तियार जे ख़त सां गॾु साईं जोई साहिब जो बि ख़त रखियो आहे। लिखियो अथसि, प्यारा साह जा सहारा रसूल बख़्श, तव्हां खां जुदा थिए चङी मुदत गुज़री आहे। परेशान दिलि खे तुंहिंजी ॾाढी सार ऐं सिक महसूसु थिए थी। पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखिजो, छो त उहा पाण ॾांहुं पंहिंजी ॾात ॾांहुं बुनियादी ज़िम्मेवारी आहे जा बहरहाल पूरी करणी आहे। हिते कई दोस्त मुंहुं मटींदा रहनि था ऐं कई नवां ॻांढापा ॻंढींदा था रहनि, पर दोस्ती हर हाल में ज़िंदा आहे ऐं जानदार रहे थी। दिलि खे काफ़ी उहो ॾढ ऐं आसिरो आहे। हीअ किताबु ट्रिनिटी तुंहिंजे पढ़ण लाइ मोकिलियां थो। मूंखे पक आहे त उहो तोखे ॾाढो वणंदो। तुंहिंजा अज़ीज़ नंढा वॾा वक़्तु बवक़्तु मिलंदा रहनि था, उहा संदन महिरबानी आहे, पर उन खां वधीक उहो संदन कुर्ब सम्झां थो जो हू ॾेखारीनि था। छो न तूं उते कंहिं तवील नाविल लिखण जी रिथा हथ में खणी या कंहिं बुनियादी ऐं तफ़सीली किताब जी तसनीफ़ या ख़ुदि हिन ट्रिनिटी जो ई इख़्तिसार एबरजमेंट फ़क़ति तुंहिंजो दुआगू मीम अलिफ़ 27/10/1982 ईस्वी राति जा 9:10 थिया हूंदा, पर मुंहिंजे नई मिलियल घड़ी 5:45 ई ॾेखारे। चाबी कंहिंखे यादि पवे उन सूर खां ऑटोमेटिक वाच रखिबी आहे। 28/10/1982 ईस्वी 2 पहरनि जा 2 लॻा आहिनि। हवा तेज़ पई लॻे। मथां सुबुह खां वारी उठी आहे। सॼो कमिरो ऐं विरांडो वारी थी वियो आहे। सियारे 2-3 ॾींहंनि खां सलाम पे मोकिलिया। अॼु ख़ैरनि सां पाण लॾे लांचे अची हिते पहुतो आहे। नंबरदार गेट छॾे अंदरि अची वेठो आहे ऐं सुम्ही रहियो आहे। वीचारनि सां निसोरो वयल आहे। ॾींहं राति ड्यूटी, थोरो अखि लॻी वञे त ॿिए ॾींहुं टोपी ख़तमु, सोटनि जो सूसट ऐं गरम टोपी ऐं गरम कोट विझो, बिस्तरे में लिकियो वेठो आहियां। अॼु सुबुह जो चकर ते बि कोन वियुसि। वेठे जंग ऐं नवाए वक़्तु पढ़ियमि। अॼु मस इरशाद अहमद हक़ानी सरकार खे नसीहत ॾियण खां बां कई आहे। चए हाणे चूंडुनि बाबति क्यास आराई करणु वक़्त जो ज़ियान आहे। के माण्हू हुजनि जन बाबति का आॻकथी कजे, को अंदाज़ो लॻाइजे। हिननि जूं रोज़ु ॾींहं में 10 ॻाल्हियूं अख़बारुनि में हज़्बे दस्तूर इलेक्शन बाबति शोशो मौजूदु आहे। शायदि सरकार जो हिकिड़ो ख़ासि शोबो क़ाइमु थियलु आहे अहिड़नि शोशनि लाइ, त जीअं अवाम तवाई ऐं बताल रहनि ऐं सदाई बुॾतर में हुजनि ऐं महकुम इरादे सां हालतुनि जो मुक़ाबिलो करण लाइ का बि डिघी रिथा न ठाहीनि। तरीक़ो उहो आहे त अख़बारुनि खां ठहियल घड़ियल शोशा वक़्तु ब वक़्तु शाया कराइजनि त इजो फलाणी तारीख़ चूंड थींदी वग़ैरह। पोइ 2-3 महीना कढी उन्हनि जी तरदीद करे छॾिजे। गुज़िरियल 5 सालनि में उहा चाल लाॻीती इस्तेमालु थींदी रही आहे। लड़ाईअ में हर हमले जी रिथा सां गॾु डिसेप्शन प्लान गुमराह करण जी रिथा बि शामिलु हूंदी आहे, त जीअं मुखालिफ़ ते हमले बाबति ग़लति असरु विझिजे। प्रोपेगेंडा लड़ाईअ में उनखे ग़लति इतलाहनि जी रिथा या डिसइंफॉर्मेशन प्लान बि चवनि। उहे दुश्मन सां लड़ाईअ जा जंगी तरीक़ा ही यार पंहिंजे मुल्क जे अवाम ख़िलाफ़ु इस्तेमालु पिया कनि। कट ढगे जी माउ भेण सां खार। अॼु मुहर्रम जो ॾींहुं 10 तारीख़ आहे। शहीदाने करबला जो ॾींहुं केतिरनि ॾींहंनि खां आलमी तारीख़ ऐं मुस्लमान तारीख़ जे पस मंज़र में उन ऐं अहिड़नि वाक़िअनि बाबति सोचींदो रहियो आहियां। बहादुर गॾिया बहादुरे खड़ग खलवल कनि, विझनि धड़नि ते हाकारीन हणनि, करनि कंध नचनि, ऋण गजियो राड़ो थियो। कामिल करबला में आया जुंग जवान, धरती धुबी लर्ज़ी, थर थिलिया आसमान, कर हुई कान हो निज़ारो नींहं जो। कारे ककर हेठि मुंहुं झेड़ींदे छॾिया, कारा कुंद हथनि में अड़ल वछेरा हेठि, थी तनी सी ॾेठि मोटण जनी महणो। करबला ककोरी दलदल रता पेर, सटूं ॾींदे शेर मथां सिज मुरकियो, सचक पुठियई ॼाया हैड़ा सूर्य सुपरे। करबला में कूक साजुर शहज़ादनि जी, आलम जा मलूक रुक रोही झलिया। घोटनि ऐं घोड़नि रिणनि में लाऊं लधियूं,
घोड़नि ऐं घोटनि जीअण थोरा ॾींहड़ा, कॾहिं मंझि कोटनि कॾहिं वाही ऋण जा। खंभ खुसनई गिझड़ी लखे पवनई वाह, अमीरनि मथा जीअं तो फुली छाऊं न कयूं। अखियूं कढ न गिझड़ी तारा ताम खाव, पियो न ॾिसी पट में रेगड़ यारो राव। जेरे जंहिं जवान जे लॻा 900 घाव, राति जंहिंजी मां रोई परतियो रब खे। हैफ़ तनी हाल जे जमायती यज़ीद जा। सोच में जॾहिं खां इंसानी समाज ग़ुलामदारी दौर में दाख़िल थियो ऐं इंसान फुरींदड़ ऐं फुरियल ज़ालिम ऐं मज़लूम हिक ॿिए जे मुख़ालिफ़ ऐं जानी दुश्मन तबिक़नि में विराइजी विया, तॾहिं खां वठी हज़ारे सालनि खां इंसान ग़ुलामदारी, जागीरदारी ऐं हाणे सरमाएदारी निज़ामनि जी फुरलुट, ज़ुल्म ऐं वहशानियत ख़िलाफ़ लड़ंदो अचे। नाला जुदा, मज़हबी मर्तबा, कन जा आसमाननि ते कन जा ज़मीन ते बि न। क़ौमूं जुदा, नस्ल जुदा, तारीख़ी दौर जुदा, मौक़िया सबब ऐं मुख़ालिफ़ जुदा, हिक ॿिए जे वजूद खां बेख़बर, पर ज़ुल्म ख़िलाफ़ सरवेच मुक़ाबिले जी राह साॻी। रूमी सल्तनत ख़िलाफ़ शानदार बग़ावतुनि जे अॻुवाण स्पार्टेक्स खां अॻु ऐं उन खां पोइ ईसा इब्ने मरियम ऐं हुसैन इब्ने अली अलैहिस्सलाम जहिड़ा मज़हबी अॻुवाण, मंसूर, सरमद ऐं कुरतुलैन ताहिरा जहिड़ा रूहानी आमरियत ख़िलाफ़ सिर तरीअ ते रखी लड़ंदड़ मांझी मर्द ऐं औरतूं, मखदूम बिलावल, सूफ़ी शहीद जहिड़ा साम्राज दुश्मन, रूहानी पेशवा, दोदा दरिया ख़ान, टीपू सुल्तान, झांसीअ जी राणी ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टे जहिड़ा सियासी अॻुवाण, हसन नासिर, हमीद बलोच, नज़ीर अब्बासी, हेमूअ भगत सिंह, होशूअ जहिड़ा सूर्य कारकुन ऐं अहिड़ा ॿिया लखे नंढड़ा वॾा मशहूर ऐं नामालूम मर्द ऐं औरतूं हर मुल्क, हर दौर, हर मौसम में ज़ुल्म सां मुक़ाबिले जी जोति जाॻायो वेठा आहिनि ऐं हक़ जी ज़ुल्म ते फ़तेह, अवाम जी आख़िरी सोभ ऐं हिक नई शानदार ज़िंदगीअ जे अर्जण में वेसाह खे इंसाननि जे दिलुनि में जीअरो झरकंदो रखियो अचनि। सोच में आम तरह हुसैनियत जी पोइवारी ऐं यज़ीदियत जी मुख़ालिफ़त जूं दावाऊं करण वारा हाकिम तबिका ऐं संदन पोइलॻ आलम सॻोरा ऐं ॿिया माण्हू जॾहिं बि इक़्तिदार में आया आहिनि, तॾहिं हुकूमत ऐं समाज जो निज़ाम उहो साॻियो यज़ीदी अख़्तियार कयो अथनि जेको उमवी ऐं अब्बासी हाकिम तबिक़नि अख़्तियार कयो, यानी जागीरदाराना फुरलुट ऐं सियासी ऐं रूहानी आमरियत ऐं आपेशाहीअ वारो अवाम दुश्मन, इंसानियत दुश्मन ऐं इस्लाम दुश्मन निज़ाम। मिस्र में हुसैनियत जे दावेदार फ़ातिमिन उहो साॻियो निज़ाम राइज कयो। ईरान में शाह ताईं उहो हो, ओध में उहो हो। सॼी दुनिया में जिते बि हुसैनियत जा अलमबरदार फबिया आहिनि, समाजी, इक़्तिसादी, सियासी ऐं रूहानी निज़ाम साॻियो जागीरदाना रहियो आहे। ख़ुमैनीअ जूं फ़लकूं ॿियूं आहिनि, पर समाजी निज़ाम बुनियादी तरह कोन बदिलियो आहे। मथियूं ढांचो कुझु बदिलियो आहे, पर पीढ़ साॻी जागीरदारी आहे। ख़ुमैनीअ खां पोइ घणो करे उहा ई रहंदी, पैदावार जा वसीला उहे ई हिकिड़े नंढड़े थोराईअ वटि क़ाबू आहिनि। सोच में यज़ीद जा हिमायती फ़क़ति उहे आहिनि छा जे उन जी अलल ऐलान हिमायत कनि था या मथसि ऐं संदसि टोले ते तबरा नथा कनि? भला उहे जेके यज़ीद, संदसि आल औलाद, नंढनि वॾनि ऐं बुण बुनियाद ते राति ॾींहुं लानतूं विझनि था, पर यज़ीदी जागीरदारी आमराना निज़ाम जा थंभा थिया बीठा आहिनि। अवाम खे फुरियो, लुटियो ऐं ग़ुलाम बणायो, मोतबर थियो वेठा आहिनि। से जेके साल जे 365 ॾींहंनि मां 10 ॾींहं हुसैन अलैहिस्सलाम जो मातम करियो, बाक़ी 355 ॾींहं वक़्त जे यज़ीदनि सां हथो हथ में ॾियो, पाण संदन छाड़ता ऐं नंढड़ा यज़ीद थियो पिया हलनि। से जेके पंहिंजा भिब भरण लाइ लखे माण्हुनि खे हुसैन ऐं संदसि बचड़नि वांगुरु उञियो, बुखियो, बेवारिस ऐं मज़लूम करियो पिया मारीनि। से सोच में को भिब भरियल दौलत परस्त बेरहम फोरू आकड़ में सीटियल फिरौन मिज़ाज माण्हू बि प्यासी ऐं फाकनि जे मारियल हुसैनी लश्कर जो सिपाही या अमीर थी सघे थो? सोच में छा हज़ारे सालनि खां पोइ हुसैनियत महज़ हिकु नाले मातर आम मज़हबी रस्म मां फिरी वाक़ई यज़ीदियत, मुतलक़ल अनानियत, जागीरदारी, आमरियत ऐं सरमाएदाराना साम्राजी नोयत दुश्मन तहरीक बणिजी सघे थी? हिकु सखणी दूंहें मां फिरी हिकिड़ी अवामी चिणग, हिकिड़ो हक़ परस्त शोलो, हिकिड़ी भंभोर खे इनक़िलाबी बाहि बणिजी सघे थी?
बरियाई त ॿार फूकत लॻी अंबरे आयल उन न विसां हंजूं जे हारीन आणियो आब अखियुनि में ॾेह खे ॾेखारीन सॼण जे सारीन से नकी रोन न चवनि की। बरतानवी अख़बार गार्डियन जे सप्लीमेंट जंहिंमें अमेरिकी अख़बार वाशिंगटन पोस्ट ऐं फ्रेंच अख़बार ली मांड जा मज़मून बि शामिलु आहिनि सा पढ़ियमि। टाइम ऐं फॉरेस्टर्न इकनॉमिक रिव्यू बि। घटि ॾींहंनि खां दुनिया जी सियासी सूरत हाल ते सोचींदो रहियो आहियां। ईअं लॻो ॼण रेगन जे सदर थियण खां पोइ वियतनाम अंगोला मोज़म्बिक ऐं अफ़गानिस्तान में रूसी पेशकदमियुनि जे जवाब में अमेरिका जेका जवाबी हलां शुरू कई सा जारी आहे। उनखे रोकण जूं कोशिशूं अञा कामयाबु न थियूं आहिनि। रूस ऐं अमेरिका जे विच में वॾनि आम तबाहीअ जे हथियारनि ते थियल साल्ट मुआहिदो अमेरिका बहाल न कयो। यूरोपी मुल्कनि जो जेको हेलेंस्की ठाह हो तंहिंखे तारपेडो करे छॾियाऊं। अफ्रीका में नमीबिया ते थियल फ़ैसिला बि तारपेडो कया विया। उटलो गोरो नस्ल परस्त ॾखण अफ्रीका अंगोला ते रोज़ हमला पियो करे। उते क्यूबाई फ़ौजूं आहिनि बि पर उन्हनि जे हूंदे अंगोला जे ॾखण ते ॾखण अफ्रीका कब्ज़ो कयो वेठो आहे। इथोपिया खे बि सॻो साहु खणणु नथा ॾियनि। उन ते बि रोज़ हमला करे बीठा आहिनि। कंपोचिया जे बारे में अमेरिका चीन ऐं ॿिए सॼे कटक खे गॾु करियो गड़बड़ मचायो वेठो आहे। अफ़गानिस्तान वारो धंधो बि अञा चालू आहे। मतिलबु त जिते जिते अवाम पेशकदमी कई आहे उते उनखे अॻिते वधण खां रोकियो पियो वञे। उन्हनि मुल्कनि अञा सुख जो साहु कोन खंयो आहे। पोलैंड जो बहरान अञा हल कोन थियो आहे। हेॾां बैरूत में करबला थी त न उनखे तरक़ी पसंदि अरब मुल्क रोके सघिया न ईरान ऐं रूस। अमेरिका ऐं संदसि छाड़तो इसराइल सॼे इलाइक़े जा गुंडा थियो पिया हलनि। खेनि को बि चवण वारो कोन्हे। बदतर ॻाल्हि उहा आहे त अहिड़ी ज़लालत करण खां पोइ बि रुजत परस्त अरब मुल्कनि जा वॾेरा मोतबर थियो पिया हलनि। तरक़ी पसंदि अरब मुल्क ऐं ईरान पाण में विढ़ी पिया। शाम ऐं अरफात पाण में विढ़ियल। कज़ाफ़ी ॿिन्हिनि सां विढ़ियल ऐं पिणु रूस सां बि। होॾां रुजत परस्त अरब वॾेरा पाण में खीर खंड ऐं इसराइल ऐं अमेरिका सां जुट। अरफात ऐं शाम बि नेठि वटनि कही विया। मतिलबु त सॼो किसो जीअं थियणु घुरिजे तंहिंजे उबतड़। साम्राजी फ़ौजूं इसराइल ऐं मिस्र जे सरहदुनि ते लिबनान ऐं सॼे ईरानी नार ते कब्ज़ो करियो वेठियूं आहिनि। होॾां यूरोप में अमेरिका जी जोड़ीवाल अंग्रेज़ हाकिम टोले जे अर्जेंटाइन जी लड़ाई खटण करे हुक्मरान कंज़र्वेटिव पार्टीअ जे इंग्लैंड में लांघ पई लॻे। फ्रांस जे अॻूणे अलल ऐलान सरमाएदार हुकूमत अञा कंहिं हाल में हुई। मित्रान जी सोशलिस्ट हुकूमत जंहिंमें फ्रेंच कम्यूनिस्ट बि शामिल आहिनि सा केतिरनि ई अहम बैन अल-अक़वामी मामलनि में अमेरिका ॾांहुं वधीक लड़ियल आहे। ताज़ो जर्मनीअ जी सोशलिस्ट हुकूमत पार्लियामेंट में शिकस्त खाधी ऐं रुजत परस्त अमेरिका परस्त ताक़त में अची विया आहिनि। अहिड़ी रीति ओलह यूरोप जे टिनी सभ खां अहम मुल्कनि जर्मनी फ्रांस ऐं बर्तानिया में अमेरिका परस्त सरकारियूं इक़्तिदार में आहिनि। हालैंड में बि चयो वञे थो त जल्द ई अमेरिकी परस्त हुकूमत वजूद में ईंदी। ओलह यूरोप में फ्रांस खां सवाइ सोशलिस्ट हुकूमतूं बाक़ी वञी रहियूं। ॿिनि ग़रीबड़नि मुल्कनि जूं ग़रीबड़ियूं हुकूमतूं यानी यूनान ऐं आइसलैंड जूं हुकूमतूं जे अॼोकी इलेक्शन में स्पेन में सोशलिस्टनि खटियो त चौथी हुकूमत उहा थींदी। नेटो यूरोप में मिसाइल लॻाइण जो फ़ैसिलो करे छॾियो। अॻे हालैंड ऐं बेल्जियम पे लहरायो पर हाणे उन्हनि जूं सरकारियूं बि उन ते राज़ी थी वियूं। अमेरिका जंग लाइ तयारियुनि सां बाहि ॿारे छॾी आहे। अमेरिका खां सवाइ फ्रांस बर्तानिया ऐं इसराइल वॾे पैमाने ते हथियार ठाहे टी दुनिया जे बुखियनि मुल्कनि खे विकिणी उन्हनि खे वधीक बुखियो करे पंहिंजा घर भरे रहिया आहिनि। सरमाएदार दुनिया जी इक़्तिसादी हालति जेका लाथ में आहे उन जी पूरत करण लाइ हथियारनि जा कारखाना ज़ोर शोर सां हलाए बेरोज़गारीअ खे घटायो पियो वञे ऐं रक़मूं कमायूं पियूं वञनि। टी दुनिया खे अनाज खपे। किरोड़े माण्हू जिन्सी फ़ाक़ा पिया कनि पर संदन अणलब गैर मुल्की नाणू जंगी सामान ते पियो बर्बादु थिए।
उन सूरत हाल खे बरक़रार रखण जो तरीक़ो उहो आहे त पाकिस्तान वांगुरु कंहिं हिकिड़े मुल्क खे हथियार ॾिना वञनि, संदसि भारत जहिड़ो मुख़ालिफ़ पाड़ेसरी मुल्क पाण ई ओतिरा ऐं अहिड़ा बल्कि उन खां बि वधीक मौतमार हथियार ख़रीद करण ते मजबूर थींदो। इएं हथियारनि जी ख़रीदारी अॻे ई कंगली टी दुनिया खे बेहदि कंगरो ऐं कर्ज़ी करे छॾियो आहे। हाणे हू साम्राज अॻियां अहिड़ा मोहताज थिया वेठा आहिनि जो टंग बि कान था चोरे सघनि, सभु को रुॻो अखियूं पियो ठपे। साम्राजी कासाई मुल्क हज़ारे इख़्तिलाफ़नि जे बावजूदु पाण में यकमुश्त आहिनि। उन जे उबतड़ टी दुनिया जा सोशलिस्ट मुल्क पाण में विढ़िया वेठा आहिनि। टी दुनिया में दर्जने मुल्क हिक ॿिए जे सिर जा वेरी थिया वेठा आहिनि ऐं विड़ विड़ा पिया कनि। उन में कुझु भाइरनि जी भलाई बि आहे। साम्राजी मुल्क हर तरीक़े सां खेनि ठहण खां रोकीनि था ऐं संदन दुश्मनीअ खे ताज़ो बि ताज़ो ऐं नओ बनू रखियो अचनि। सोशलिस्ट मुल्क बि पाण में आली काफ़र थिया वेठा आहिनि। रूस, चीन, वियतनाम, कंबोडिया, युगोस्लाविया, रोमानिया हर को पंहिंजूं ॿोलियूं पियो ॿोले। असांजे इलाइक़े में अमेरिका पाकिस्तान खां सवाइ सेलून, बांग्लादेश ऐं नेपाल ते बि कब्ज़ो करे वरितो आहे। हाणे भारत खे हथ ॻंढिया अथसि। हिकिड़े पासे संदसि ख़िलाफ़ सिखनि ऐं जिन सिंघियुनि हथां मज़हबी दंगा फ़साद कराए इंदिरा हुकूमत जा तरा पियो कढे, त ॿिए पासे मथसि इंदिरा कांग्रेस जे हामी सरमाएदारनि हथां दॿाउ पियो विझाए त टे पासे इलाइक़े में पंहिंजे छाड़तियुनि हुकूमतुनि पाकिस्तान, सेलून, बांग्लादेश ऐं नेपाल हथां खेनि रिझाए बि पियो त असां वांगुरु अची अमेरिका जे गोद में वेहो ऐं मज़ा कर। उन टितरफ़े दॿाउ जो काफ़ी असरु थियो थो ॾिसिजे। मथां सऊदी अरब ऐं ॿियनि अरब रुजत परस्तनि तरफ़ां बि खेसि घणो लालचायो वियो आहे। उन लालच बि कमु कयो आहे। मतिलबु त बज़ाहिर हिन सॼे नंढे खंड जो मुल्क अमेरिका लाइ मिठाई थी वियो आहे। हिंदी वॾे समुंड में सोमालिया, कीनिया ऐं डिगो गार्शिया वारा अॾा साम्राजी तबाहीअ जे हथियारनि सां सथिया पिया वञनि। ईरानी नार में ओमान ऐं पोइ भोंच समुंड में मराकश ऐं मिस्र अमेरिका खे अॾा ॾियो वेठा आहिनि। ओभर में ताज़ो जापान पंहिंजे उतरनि इलाइक़नि में अमेरिका जा जासूस अवाक्स हवाई जहाज़ ड्यूटीअ ते लॻाया आहिनि। अमेरिका जा एटमी हथियारनि सां लॾियल सामूंडी ऐं हवाई जहाज़ जापानी अॾनि खे इस्तेमालु करे रहिया आहिनि। मतिलबु त धरतीअ खे सुके ऐं समुंड खे तोड़े आसमान ऐं फ़िज़ा तोड़े ख़िला खे जंग जे तबाही मचाइण लाइ तयारु कयो वियो आहे। साम्राजी रिवायती तोड़े एटमी भस्म कंदड़ शोलनि, ज़हरीलनि जीवड़नि ऐं मोतमार गैसुनि सां इंसान ज़ात खे तबाह करण जा सांभा पियो करे। पर उहो मामिले जो हिकिड़ो पासो आहे, उन जो ॿियो पासो बि आहे। 3/10/1982 ईस्वी शाम जा 5 बजा राति सॼी राति निंड कान आई। काफ़ी तकलीफ़ सां राति काटियमि। कल्ह फ़ैसिलो कयुमि त अॼु राति सुम्हण महिल विझंदुसि कोन, भले निंड न अचे, छो त सियारे में राति जो विझणु वॾो ख़नाम करे विझंदो, सो कोन विझंदुसि। नतीजो उहो निकितो जंहिंजो डपु हो। पोइ राति ताईं निंड कान आई, हालांकि सीउ बि पियो पए। अॼु सिजु निकितो, सीउ कोन्हे, पर बदन थकल आहे। रातो खे ओजागे करे अॼु कम जो ॾींहुं कोन्हे, उन करे न कुझु पढ़ियुमि न लिखियुमि। चौधरी शरीफ़ आयो, ख़बरूं थियूं मौजूदा डॉक्टर जी जाइ ते जेको मोकल ते लंडन वियल आहे। हिते ॿियो अस्पताल जो डॉक्टर आयो हो, पर 2-3 ॾींहं पैदा कोन थियो। बुख ते केरु ईंदो शहर खां हेतिरो दूर। तक़रीबकार क़ैदियुनि जूं ॻाल्हियूं निकितियूं। संदन मुलाक़ात बंदि आहे, उन करे खाधे पीते जो सामान ॿाहिरां कोन थो अचे। रज़ाक जो ज़िक्र निकितो, चए मुंहं ते का बि घबराहट कान्हेसि। केस ते वेंदो त बि जहिड़ो कर ख़ैर सलाह सां पियो वञे। वार ठाहे ईंदो रोज़ु, कंधु मथे, मुंहं ते इत्मीनान, ॼण त का ॻाल्हि कान्हे। न त मूं ॾिठो आहे त मौत जी सज़ा मिली सघण जहिड़नि केसनि वारा जवाबदार केस खां अॻु तोड़े पोइ ठीकु ठाक थी सघनि था, पर केस हलंदे घबरायल हूंदा आहिनि। मानी पूरी कान खाई सघंदा आहिनि, पर हिन ते को बि असरु कोन्हे। मौत जी सज़ा मिलण खां पोइ महीनो खनि क़ैदी घबरायल हूंदो आहे, पर 2-4 महीननि खां पोइ ठीकु ठाक थी वेंदो आहे। साल ॿिनि अंदरि हू पाण खे ज़हनी तरह हर हालत लाइ तयारु करे छॾींदो आहे। सियासी क़ैदियुनि में मूं सभ खां बुलंद हौसलो अव्हां जो ॾिठो आहे। हालांकि अव्हां जी बीमारीअ जी मूंखे ख़बर आहे त अव्हां केॾी पीड़ा मां 14 महीना या पाण मथे लंघिया आहियो।
सनी थुली ॻाल्हि ते त असांखे तकलीफ़ ई कोन ॾियो। सोचियमि त अछनि अलाए आशिक वारनि ॾांहुं वियो, अलाए न आशिक लिखियो हो।